रुकण थाणे जे हद में नौजवान जो फाहो खाधल लाश हथ। वारसन मूजिब नौजवान बेरोज़गारी खां तंग अची ख़ुदकशी कई आहे। ककड़ ڀرسان रुकण थाणे जे हद ॻोठ लाल शाह मोरी वेझो दरगाह ॾाॾा उमर फ़कीर जे मकान मां 32 वरियनि जे नौजवान अता मोहम्मद वल्द कामिल सूमरो जो फाहो खाधल लाश हथ आयो आहे। नौजवान जो लाश ॾिसी ॻोठणनि हद जे पुलिस ऐं वारसन खे इतला कयो, जंहिं बाद संसद वारस ऐं पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची विया ऐं नौजवान जे वारसनि बिना पोस्टमार्टम ई कानूनी कार्रवाई जे लाश खे अबाणे कब्रिस्तान में दफ़नाए छॾियो। वारसन मूजिब नौजवान गुरबत ऐं बेरोज़गारी खां तंग अची इंतहाई कदम खणंदे ख़ुदकशी कई आहे। जॾहिं त रुकण पुलिस मूजिब नौजवान जे वारसनि पारां पोस्टमार्टम कराइण खां इनकार करण ते लाश जी पोस्टमार्टम नाहे कई वई, पर तंहिं बावजूद वाक़े जी रिपोर्ट दाख़िल करे मामले जी जांच कई पई वञे। होॾां ख़ुदकशी कंदड़ नौजवान अता मोहम्मद सूमरो जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।